अरे मिठल तू हिते छो वेठो आहे? ख़बर कोन है छा त अॼु पहलवानीअ जा मुक़ाबला शुरू थियण वारा आहिनि। अदा वॾा छॾेसि खड़ी ही आशिक पुट नई ताड़ में हिते वेठो आहे त माण्हू मुक़ाबला ॾिसण वञनि ऐं ही वज वठी वञी चिलकड़ीअ सां चूं चूं करे चूं चूं। हलड़ी बंदूक तुंहिंजो। अरे हेॾे ॻाल्हि त ईअं पियो करे ॼण चिलकणी तुंहिंजी भेण हुजे। ख़बरदार मिठल जो मूंखे चिलकड़ीअ जो भाउ सॼो अथई तूं हिकु आई असां ॿ धकणी भॼी वेंदासीं त असांखे शिकारी कुता बि न पुॼंदा। ॿ किथे आयो कुड़ था ॻाल्हायो? 3:30 हे 3:45 हो हे त 8:10 थी वियो। बहरहाल तव्हां ॿिन्ही जे लाइ मुंहिंजी हक़ लाइ काफ़ी आहे। मिठल खणी कावड़ न कर। अरे कुश्तीअ जा मुक़ाबला शुरू थियण वारा आहिनि और तूं अञा हिकिड़े बीठो आई। वाह अदाई त न मां हिते चिलकणीअ जे इंतज़ार में थोड़ी वेठो हुअसि। मां त तव्हांजे इंतज़ार में वेठो हुअसि त तव्हां जीअं अचो त गॾिजी हली अखाड़े में मुक़ाबलो ॾिसण हलूं। हे तुंहिंजो भाउ तारी ग़लति ॻाल्हि थो करे। अरे हे आहे ई ग़लति। बिजलीअ जो 800 मीटर। त पोइ सम्झाए पंहिंजे भाउ खे असां अॻे ई गैरती माण्हू आहियूं त ईअं भुजो ॾेई भॼी वञांसि त छा रहंदुसि मुंहं में? अरे हिन जे मुंहं में नीमक ई कोन्हे को। हिनखे छा थींदो? तूं पंहिंजो ख़ैरु घुर। वाह जा वाह तूं मुंहिंजो हमरा आई या मिठल जो? बाबा मां त मामले खे लाइ मिटी पियो कयां। अच्छा झेड़ो थी पए त पोइ। अरे बस कयो हाणे हलो त हाणे गॾिजी अखाड़े ते हलूं पंहिंजो मुक़ाबलो ॾिसण। हलो 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 अचो। तरसो मां सभिनी मश्किरनि खे हिते अचण ते सेठ धनु धोबीअ जे तरफ़ां बेइज़्ज़तो थो कयां। मुंहिंजो मतिलबु आहे ज़बान आलिया चमजी कंहिं न कम जी आहे न सो तिरकी पई छो त मुंहिंजो मक़सदु तव्हांखे ज़लील करणु न आहे त पोइ हथ जे ॿिनि आङुरुनि खे खोले ज़बरदस्त इस्तक़बाल कंदा सोढी पहलवान। हलड़ी सोढी तो तां कुर्बान वञा। अचो हलिया हिते वे मां सदको मां ठारां। ऐं नंबर ॿियो असांजो वॾे में वॾो पहलवान आहे तीली पहलवान। हलिया तीली गिरी न पाए गिरी। अरे घणो न कर घणो न हिते वे अञा मुक़ाबलो करणो आहे। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।